दोस्तों उम्मीद है तव्हां ठीक ठाक हूंदो। कल अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो जिते न्याणी खे ॿाहुनि सां झले करे गिरज जे नाले ते क़तल कयो वियो। ॿिए तरफ़ पुलिस एक्शन खणंदे उन्हनि जे घरनि खे ड्राए करे पट कयो वियो। तव्हां खां सभिनी खां इहो सुवालु आहे त छा इहो ईअं करण सां जेको आहे न इहे चीज़ूं रुकिजी वेंदियूं? न, पुलिस जो कमु आहे त कातिलनि खे गिरफ़्तार करणु। अगरि कातिल भॼी विया आहिनि, फ़रार थी विया आहिनि त पुलिस पंहिंजो फुल ज़ोर लॻाए किथे न किथे उन्हनि खे गिरफ़्तार करे सघे थी। पर इहो तरीक़ो ॾिसो न, इन सां इन जो मतिलबु इहो न आहे त आउं उन्हनि रज़नि या ज़ालिमनि कातिलनि जी जेको आहे न पुठिवारी थो कयां, बल्कि आउं इहो थो चाहियां त की हिकु ॿ माण्हुनि जी सज़ा तव्हां पूरे ख़ानदान खे नथा ॾेई सघो। इन सां इन तरीक़े सां पूरे सिंध में अगरि जे तव्हां ईअं कंदा हो त पोइ यकीनन इहो हिकिड़ो ख़ानदान गुर्ब जी लकीर जे हेठि हलियो वेंदो। ठीकु आहे न, मासूम बचा हूंदा, मासूम ॿियूं न्याणियूं हूंदियूं, त इहो सोल्यूशन आहे ई कोन। पुलिस जो कमु इहो आहे ई न। पुलिस जो कमु आहे गिरफ़्तार करणु। पुलिस जेको आहे न पंहिंजो फुल ज़ोर आणे, अगरि उहे कातिल फ़रार थी विया आहिनि उन्हनि जा नंबर ट्रेस कनि, मुख़्तलिफ़ थाणनि ते उन्हनि खे रिपोर्ट करे छॾनि त इहे गिरफ़्तार थी वेंदा। ठीकु आहे न, सिंध मां केर बि भॼी काॾे कोन थो वञे। पर इहो अक्सर असां ॾिसंदा था अचूं त केर बि धाड़ियल हूंदा आहिनि या वग़ैरह जेके बि कंदा आहिनि त पुलिस उन्हनि खे सज़ा ॾियण जे बजाए, उन्हनि खे गिरफ़्तार करण जे बजाए घर ड्राईंदी कंदी आहे। माना हिकु फ़र्ज़ु करे त उन्हनि खे पूरे ख़ानदान खे माना लोड़णो पवंदो आहे। त इहो तरीक़ो सुठो न आहे। इन सां छा आहे, मेन मक़सदु छा आहे, इन सां छा आहे त ख़ानदान हिकिड़ो गुर्बत जे लकीर हेठि हलियो वेंदो। हाणे इन में ज़ाहिर आहे जेके ॿिया फ़र्द आहिनि, ॿियूं ख़वातीन न्याणियूं आहिनि, छा उन्हनि जो त कसूर कोन्हे को। जेको बि इहो वाक़ियो थियो इंतिहाई ज़्यादा अफ़सोस ऐं इन जी जेतिरी मज़म्मत कजे थी इहा जेका न घटि आहे। त जेको आहे न या ख़वातीन खे पसंदि जो न्याणियुनि खे हक़ु नथो ॾिनो वञे, पाण मर्द ॿ टे शादियूं करे पंहिंजो पसंदि जो हक़ु रखे थो। बहरहाल इहो जेको कमु कयो वियो, जंहिं शख़्स इन न्याणी खे वर्गलाए वठी वियो, ठीकु आहे न, वरी प्रेशर जे ज़ोर ते उहो वापसी करे थो, त भई ॾिसो न, घेर जे नाले ते सिर्फ़ु न्याणी खे मारिणो आहे। अगरि तव्हांखे जे करिणो हो त ईअं करणु न घुरिजे। भई पसंदि राइट ॾियो, ठीकु आहे न। अगरि मर्द पसंदि करे थो त औरत खे बि पसंदि ॾियो। जॾहिं तव्हां औरत खे हक़ु पसंदि जो हक़ु नथा ॾियो त पोइ काफ़ी जॻहियुनि ते अहिड़ा वाक़िया थियनि था जिते ख़वातीन निकिरियो थी वञनि। उते कुझु न्याणियूं बि ग़लति आहिनि त कुझु उन्हनि जा पेरेंट्स बि ग़लति आहिनि। बहरहाल पुलिस जो जेको कारनामो आहे इहो त सिर्फ़ु अवाम खे ॾेखारणु आहे त भई असां उन्हनि जा घर ड्राए छॾियासीं, असां उन्हनि खे गुर्ब जे लकीर आणे छॾियोसीं। घर माना सिंध जो हिकिड़ो ख़ानदान गुर्ब जे लकीर हेठि हली वियो। त भई इन जी असां मज़म्मत था कयूं त भई पुलिस कातिलनि खे गिरफ़्तार करे। असीं बि चाहियूं था त उहे कातिल जेके असली आहिनि, जिन पोड़नि खे वर्गलायो, पोड़नि जे हथां न्याणी खे क़तल करायो वियो, त उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। असां त चऊं था, पर इहो पुलिस जो जेको कमु आहे इहो ग़लति आहे। इन सां जेको आहे न नई इहे असां केस या इहे मामला रोके था सघूं। बहरहाल पुलिस अगरि उन्हनि कातिलनि खे पकिड़े ऐं अदालत जे ज़रिए उन्हनि खे सज़ाऊं जज़ाऊं जेसीं ताईं न ईंदियूं त इहे मामला कॾहिं बि न रुकजंदा।